माण्हुनि जी काफ़ी सालनि खां वठी इहा जदोजहद हली रही आहे, छो त असांखे हिकु मक़ामी माण्हुनि मलीर जे ज़िले जे जेको ग्रीन बेल्ट खे ख़तमु करण सां गॾोगॾु मलीर जे मक़ामी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जे हवाले सां जेका शुरूआति कई हुई उहा सिटी एजुकेशन जे नाले सां शुरू कई वई। सिटी एजुकेशन जे नाले ते कमर्शियल इदारनि खे मक़ामी माण्हुनि जी ज़मीनूं अलाट करे ॾिनियूं वयूं। उन खां पोइ मुख़्तलिफ़ ॿिया जेके DHA बेरिया MDA ऐं ॿिया मनसूबा जेको मलीर जे मक़ामी ज़मीन करे मक़ामी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करणु ऐं ग्रीन बेल्ट खे ख़तमु करण करे जेको काफ़ी सालनि खां इहे साज़िशूं हली रहियूं आहिनि। ऐं उन खां अलावा मक़ामी जेका सिविल सोसाइटी आहे मक़ामी मलीर जी, उहा काफ़ी साल सां जदोजहद करे रही आहे। मगर वॾे अफ़सोस सां चवणो थो पए त मलीर जेका मक़ामी माण्हुनि जेका लीडरशिप आहे उन अॼु जी ताईं को बि नोटिस कोन वरितो आहे। ऐं हिन वक़्तु असां इहो वञी ख़दशो आहे त असां माज़ी जो हिकिड़ो किसो माज़ी जो जेको असांजी तारीख़ बणजण पिया वञूं। असां आलमी सतह ते मुतालबो कयूं था त महिरबानी करे मलीर जे मक़ामी माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं मलीर जे जेको दुबारा ग्रीन बेल्ट खे बहाल कयो वञे ऐं मक़ामी माण्हुनि खे अक़लियत तब्दील करण में रोकियो वञे। वॾी महिरबानी।